यको मूंखे टाइम लॻी वियो, मां ॿारे शरीफ़ ते पहुची कोन सघयुसि। उते लसबेले शहर में वहाबिन इश्तिहार हिकिड़ो विरहायो मुंहिंजे जलसे खां 20 ॾींहं अॻु में। त अब्दुल्ला शाह थो चवे त 20 लख मां इनाम ॾींदुसि उन माण्हूअ खे जेको मूंसां मुनाज़रो करे ऐं मूंखे ही फलाणा फलाणा मसइला नबी खे इल्म ग़ैबा सलातो सलाम औलिया अल्लाह जे मज़ारात ते वञण वग़ैरह वग़ैरह इहो को साबित करे ॾिए त 20 लख इनाम ॾियांसि। उहो इश्तिहार मूं वटि हिते मौजूद बि आहे। इत्तिफ़ाक़ सां खीसे में रहिजी वियो। उते असांजा जेके ॿेले जे शहर में उलमाए अहले सुन्नत हन उन्हनि उहो इश्तिहार खणी सिधा विया हलिया एसी साहब वटि। बाबा ही देवबंदन वहाबिन इश्तिहार छपरायो आहे जंहिंमें चवनि था त असां 20 लख इनाम ॾींदासीं, शाह अचे थो मुनाज़रो थींदो। सो असांखे इहा चैलेंज क़बूल आहे। असांजो मुफ्ती साहब 6, 7, 8, 9 तारीख़ 9 तारीख़ ताईं हिते अचे थो। लसबेले में ओसे पासे जलसा अथसि। अवां देवबंदन खे चयो त 20 लख जमा करायो, अब्दुल्ला शाह खे वठी अचो, मुफ्ती अचे थो मुनाज़रो थींदो। थदा त थियो दोस्तो। शर्त त हुननि रखियो न त 20 लख ॾींदासीं। हाणे 20 लख रखनि कंहिं अमीन वटि त मुनाज़रो थिए न सही। असांजे मौली साहब ने SDM साहब खे चयो, एसी साहब खे चयोसीं ठीकु आहे मुनाज़रे जी चैलेंज क़बूल आहे, 20 लख जमा कनि, शाह खे वठी अचनि, असांजो मुफ्ती साहब फलाणी तारीख़ अचे थो। तवज्जो करे ॾोकरी जा मुसलमान जी ॻाल्हि ॿुधण जी अथव, यादि करण जहिड़ी अथव। जंहिं महिल SDM साहब खे घुरायो, एसी साहब घुरायो, बाबा अचो मैदान में, तंहिं महिल चवण लॻासीं इश्तिहार त बराबरि आहे पर हाणे असां त कोन इश्तिहार लिखियो आहे अब्दुल्ला शाह। तंहिंजे करे असांखे मोकल ॾियो त शाह सां ॻाल्हाए वठी अचूंसि, 20 लख बि रखूं अची। जे तव्हांखे मोकल आहे 20 ॾींहं जलसे खां अॻु में। हाणे वञो मुफ्ती साहब 7, 8, 9 ॿेले जे शहर में आहे, अवां हुन सां भली मुनाज़रो कयो। हू से उतो पटका ॿधी निकिता, बलोचिस्तान मां ॿेले मां हलिया कराची आया। कराची मां ॻोल्हे शाह खे वरी सखर में हथ कयूं, हथ करे चयो बाबा ही इश्तिहार है 20 लख हो, हाणे हलो ॾेखार जो ॿेले, मुफ्ती त पहुची वेंदो। अची गारियूं ॾिनई पंहिंजनि खे, लाहे सभिनि जो पटको हणी धूड़ कई। चई निभागा इन इश्तिहार जी मूंखे ख़बर ई कान्हे। पहिरीं त जेके तव्हां ॻाल्हियूं इश्तिहार में लिखियूं आहिनि इहे मूंखे करणियूं पवंदियूं साबित त इहे बरेलविन अहल सुन्नत वारनि जा अक़ीदा आहिनि। इहे त हुननि जा अक़ीदा तव्हां लिखिया आहिनि, उहे त अथनि ई के न के, मां काथो साबित कयां। अवां त 20 लख था चओ, मां वटि त 20 रुपया बि कोन, मां किथां ॾींदुसि? मां न हलंदोसां वञी पाण मुंहिंजो। साईं महिरबानी कर, इज़त जो सुवाल आहे। देवबंदियत जी ॿेड़ी थी ॿुॾे, चे भली ॿुॾे, मां तव्हां सां ॿधल न आहियां। तव्हां छो बग़ैर मुंहिंजे पुछा जे इश्तिहार छपरायो आहे? साईं 3 ॾींहं 3 रातियूं हुन वटि वेठा हा, मिथूं मेड़ियूं क़ुरान जा मेड़, पर शाह चयो त हराम जे मां हलां। मुठ भिलो करे वापसि उते पहुता। ॾींहं गुज़रंदे देर कान्हे, फ़क़ीर बि उते वञी पहुतो। मुंहिंजा प्यारा दोस्त ॿेले जो शहर शाहिद आहे, उते तक़रीरूं थियूं। 3 ॾिहाड़ा मुंहिंजो प्रोग्राम हो। मुंहिंजा प्यारा भाउ 3 ॾींहंनि ताईं को बि हिननि जो मौलवी ज़ाहिर कोन थियो। मां वरी ऐलान कयो, बाबा तव्हां चयो आहे 20 लख, मां तव्हांखे 19 लख 80 हज़ार छॾियां थो, रुॻो 20 हज़ार खणी अचो।
अवां सम्झो था न साईं? तव्हां 20 लखनि जी शर्त हई आहे, मां तव्हांखे 19 लख बि छॾियां थो, 80,000 ॿिया बि छॾियांव थो, रुगो 20,000 अची जमो करायो, रुगो मुल्लो आणियो त मल थे ख़बर पइजी वञे। ॻाल्हि मूंखे इहा करणी ही जेका तव्हांखे हाणे थो ॿुधायां। जलसो जॾहिं ख़तम थी विया, उन्हनि जे शहर जा जेके उते ॿेले जे शहर जा चङा मुड़ुस हा देवबंदी वहाबी, उहे सुबुह जो मूं वटि मूंसां मिलण आया। मूंखे चऊं साईं हाणे असांजा मौलवी त नथा अचनि, पर असां सां थोरो ॻाल्हायो। मूं चयो तव्हां आलिम आहियो? चयो साईं न। अरबी ॼाणो था? चयो साईं न। मूं चयो तव्हां आलिम बि न आहियो, अरबी बि नथा ॼाणो, जाहिल हो, मां तव्हां सां छा ॻाल्हायां? चयोसीं तव्हां कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हाईंदव? मूं चयो तव्हांजे देवबंदी आलमनि जूं कुफ्रिया इबारतूं आहिनि, जंहिंमें हुननि अल्लाह जी गुस्ताखी कई आहे, रसूल जी गुस्ताखी कई आहे, सहाबा जी गुस्ताखी कई आहे, अहल बैत जी गुस्ताखी कई आहे, औलिया अल्लाह जी गुस्ताखी कई आहे। अवां पढ़िया लिखिया मास्तर माण्हू आहियो, किताब खोले तव्हांजे आॾो रखां थो, अवां पाण पढ़ी फ़ैसिलो कयो त हीअ इबारत मुस्लमान जी थी सघे थी? खुदा शाहिदा, उतां जा मक़ामी माण्हू शाहिद आहिनि, ऐं उते ॿेले जे इलाइक़े जो क़ौमी सरदार आहे रूंझा क़ौम जो, हाजी मोहम्मद आलिम उन जो नालो आहे। उनखे बि वठी अची क़ौमी सरदार खे वेहारियो। उते सरदारनि जी वॾी इज़त आहे। साईं तूं बि वेही ॻाल्हियूं ॿुध। वो सरदार साहब अची वेठो, उन जे रूबरू उहे ॿई देवबंदी सरगना, हिकिड़े जो नालो हो हाजी मूसा, ॿिए जो नालो हो मोहम्मद सादिक। उते पूरे ॿेले जा ख़ासि देवबंदियत जा सदर आहिनि। उथी बि चवनि था असांजा मौलवी अॼु खां 100-200 साल अॻे मरी विया आहिनि, देवबंदियुनि जा अकाबिर। उन्हनि जे असांखे का ख़बर कान्हे का त मुस्लमान थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। उहे जेकॾहिं मुआ त अलाए मुस्लमान थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। वो असां उन्हनि जो ठीको त कोन कयो आहे जो असां उन्हनि जे किताबनि जे तव्हांजे मथां मुनाज़रो कयूं। उहे गंद खाई विया, उहे बकवास करे विया, उहे किनियूं इबारतूं लिखी मरी विया। मरण खां पोइ अलाए मोमिन थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। उन्हनि जे बारे में आऊं त असीं तव्हां सां कोन ॻाल्हाईंदासूं। मुंहिंजो हैफ़ा तव्हां उन्हनि जे कढ बि लॻा था वठो त असांजा अकाबिर आहिनि, वरी पक बि कान्हे त ईमान सां मुआ या न मुआ। पर मां अब्दुर्रहीम दावा थो कयां, मां हज़रत अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान गनी, हैदर करार, इमाम हसन, इमाम हुसैन, हेठि हलंदो आहे अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर रहमतुल्लाह ताला अलैह, पंहिंजे उस्तादनि मुर्शिदनि करीमनि तां हर हिक ॻाल्हि जो ज़िम्मेदार आहियां त असांजे मुर्शिदनि जेका ॻाल्हि कई आहे उनखे मां क़ुरान हदीस मां साबित कंदुसि। तव्हां था चओ त असांजे मौलुनि लाइ ईमान ते मां अला बेईमान थी मां। असांखे यकीन आहे त असांजा अल्हम्दुलिल्लाह ईमान सां वया। असांजा चओ ईमान सां वया। हो अहिड़नि जे कढ लॻा आहिनि जो हुनखे पाण खे बि पक कान चवंदा अला बेईमान थी मुआ अला ईमान ते मुआ। तव्हांखे यकीन आहे न तव्हांजा असांजा मुर्शिद ईमान सां विया न? पक अथव न? सोहणे सिद्दीक खां वठी करे मौजूदा दौर ताईं जेके बि असांजा मशाइख असातिज़ा बुज़ुर्ग सालिह नेक बाला गुज़री चुका आहिनि, 1400 साल गुज़री विया आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान आहे, असांजा सभु ईमान सां विया। हे चवनि था ख़बर न आहे असां वारा बेईमान थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। असांखे का ख़बर कान्हे हुननि जे इबारतुनि जा, असां जवाबदार न आहियूं। अरे असां शाह लतीफ़ जे हिकिड़े हिकिड़े शेर जा बि जवाबदार आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं को शेर चयो आहे उन जी बि जवाबदारी असां खणूं था त आओ तूं मैदान में आओ तोखे साबित करे ॾेखारियां त शाह साहब सच चयो आहे। तव्हां उन्हनि जे पुठियां बि लॻा हो, उन्हनि जे अक़ीदे जा पाण खे सॾायो बि था, ऐं उन खां पोइ वरी तव्हां चओ था त असांखे का जवाबदारी कान्हे का। अल्हम्दुलिल्लाह जेको जंहिंजे कढ लॻंदो आहे उन जी जवाबदारी खणी पोइ लॻंदो आहे। हाओ या न? अव्हां खे पंहिंजे मशाइखनि ते भरवसो आहे, पंहिंजे पीरनि फ़क़ीरनि ते भरवसो आहे,
पंहिंजे इमामनि दरवेशनि ते अक़ीदो आहे, औलिया अल्लाह ते भरवसो आहे, महबूब मोहम्मद करीम जे गुलामनि असहाबनि ते भरवसो आहे, अहल बैतल किरामनि ते भरवसो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे त भरवसो आहे, असां छो हथ पटियूं? इंशाअल्लाह असांजो हथ उन्हनि जे दामन में मज़बूत आहे।